साहब कदम बढ़ाओ, साहब कदम बढ़ाओ। शिकारपुर खां असां अहम ख़बर शेयर कंदा हलूं त शिकारपुर में जाफ़री इताद जी मीटिंग एक मक़ामी हाल में थी गुज़री। मीटिंग की अगवानी चेयरमैन जाफ़री इताद बका मोहम्मद, वाइस चेयरमैन बाबू खान और सदर आसन अब्बास जिन कई। मीटिंग में जाफ़री इताद जी अगवानन भी शिरकत कई। हिम्मत अली जाफ़री, गुलाम यासीन जाफ़री, अब्दुल शकूर जाफ़री, अब्दुल नबी जाफ़री समेत ज़िले शिकारपुर और जकाबाद के उहदेदारन और वर्करन वडे तादाद में शिरकत कई। वधिक अचो त ॾिसूं त जाफ़री इताद जा अगवान इन इजलास बाबत छा था वीचार वंडनि। असांजो बुनियादी जेको मक़सदु आहे उहो इहो हुयो त असांजे क़ौम में तालीम जो फ़ुक़दान आहे। ओवरऑल पूरे सिंध में तालीम जो फ़ुक़दान आहे, लेकिन असांजे मुआशरे में जंहिं क़ौम सां असां ताल्लुक़ था रखूं उन में त बिल्कुलु जेको आहे सो तालीम न हुजण जे बराबरि आहे। बुनियादी जेको इतिहाद ठाहिण जो मक़सदु हुयो उहो बि इहो ई हुयो त असां पंहिंजे नई जनरेशन खे तालीम ॾियारियूं। उन खां पोइ असांजे दरमियान जेके बि इख़्तिलाफ़ात आहिनि उन्हनि खे ख़तमु कयूं ऐं उन खां हटी करे असां जेको आहे सो हर मज़लूम जी जेको आहे सो हिन इतिहाद जे थ्रू जेको आहे सो मदद करण था चाहियूं। जिते बि काई ज़ुल्म थींदो इंशाअल्लाह असां भरपूर नमूने सां आवाज़ बि उथारींदासीं ऐं हर मुमकिन मदद भी उन्हनि जी कंदासीं। जाफ़री इताद जो पर मंशूर इहो ई आहे त ॿारनि खे तालीम ॾियणु ऐं ग़रीब जाफ़री क़ौम जी ख़िदमत करणु ऐं जाफ़री क़ौम में जेके फ़ॾा फ़साद थियनि था उन्हनि खे ख़तमु कराइणु, वधियलु जाफ़री क़ौम में तालीम जी जेका आहे रुझान खे वधाइणु ऐं प्लस में पंहिंजे जेके बि नौजवान पढ़ियल लिखियल दोस्त आहिनि या जाफ़री क़ौम जा जेके बि छोकिरा उन्हनि खे बरसरे रोज़गार ॾियणु। जाफ़री क़ौम में बिल्कुलु मुक़दमे बि आहिनि। असांजे जेको सरदारी सिस्टम बि आहे बिल्कुलु उहो अॻ में बि कमु थिए पियो ऐं हाणे बि उहे पंहिंजे हिसाब सां कनि था पिया। पर हीअ जेके दोस्त असां गॾिजी सॼी करे ऐं उन्हनि जे ज़ेरे निगरानी में उन्हनि सां गॾिजी करे ऐं सभु मसइला हल करायूं था पिया। उहे पंहिंजे जाइ ते कमु कनि था, असां पंहिंजे जाइ ते कमु कयूं था पिया। उन्हनि सां असां गॾु आहियूं, उन सां को असांजो को इख़्तिलाफ़ या वग़ैरह वग़ैरह जो सहकार आहे। इतिहाद हाणे सरदार त शामिलु कोन था थी सघनि, उहे सरदार ई आहिनि। सहकार बि आहे उन्हनि सां, उहे असांखे एप्रिशिएट कनि था पिया ऐं इंशाअल्लाह सरदार असांजी पूरी हेल्प कंदा। असां पंहिंजे क़ौम लाइ इहो ई पैगाम ॾियणु चाहियूं था त महिरबानी करे ॿार पढ़ायो ऐं पंहिंजनि मिटनि माइटनि अज़ीज़नि क़रीबनि सां सुठो वर्ताव रखो ऐं पंहिंजे ॿारनि खे तालीम ॾियारियो। महिरबानी। साईं अॼु असांजो मीटिंग हुयो त पंहिंजे क़ौम खे मुतहिद कयूं ऐं तालीम लाइ दर्स ॾियूं। असां डोर टू डोर वञी पंहिंजे क़ौम खे तालीम जो जेको आहे सो पैगाम ॾिनो आहे त पंहिंजे नंढनि ॿारनि खे पढ़ायो। दुनिया वञी ग्लोबल विलेज थी चुको आहे, लेकिन असांजी क़ौम अञा ताईं हुन में अवेयरनेस कोन हुई। इन लाइ असां हमेशह मीटिंग बि कंदा आहियूं ऐं पंहिंजे क़ौम खे तालीम जो दर्स